जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवड़ी प्यारी साध संगत सबनी खे ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जो त नालो, लाला राज जो त नालो ऊंदहि में ॾे उजालो। गोपी चंद खे ज्ञान आयो माता वीणा ॿुधायो। श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रख तात तूं बि तंहिंजी कृष्णा खे ॾेई तालो। रख तात तूं बि तंहिंजी कृष्णा खे ॾेई तालो। परमात्मा जो नालो ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जो त नालो, माता साहिब जो त नालो ऊंदहि में ॾे उजालो। गणिका खे ज्ञान आयो अहिल्या बि आनंद पायो। गोपिन बि शाम पुठियां घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा बि नाम मद में पी वई ज़हर जो प्यालो। मीरा बि नाम मद में पी वई ज़हर जो प्यालो। परमात्मा जो नालो ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जो त नालो, अम्मा साहिब जो त नालो ऊंदहि में ॾे उजालो। जंहिंखे अतात अहिड़ी तरंदो बि सोई बहिरी। माधव बिना भजन जे जिंदगी अजहर जहिड़ी, जिंदगी अजहर जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जो त नालो, दादी साहिब जो त नालो ऊंदहि में ॾे उजालो। लैणा राम जो त नालो ऊंदहि में ॾे उजालो। लाला राज जो त नालो ऊंदहि में ॾे उजालो। गुरु नानक देव की जय। श्री सतगुरुदेव भगवान की जय।
जंहिं शेवक जो सतगुरु जे चरणनि में प्रेम आहे उहो नाम अभ्यास करे नाम जो मतिलबु आहे त मां न आहियां। जंहिं शेवक जो सतगुरनि जे चरणनि सां प्रेम आहे, ख़ाली चवण सां थी न वेंदो आहे। पाण बि चवंदा आहियूं मुंहिंजो गुरूअ सां ॾाढो प्यार आहे, भई चवंदा आहियूं न, त ख़ाली ईअं चवण सां उहो प्यार न थी वेंदो आहे। जेको चए भई मुंहिंजो प्यार गुरूअ सां आहे त उहो चए थो नाम जो सिमरन करे, त उहो सचो प्यार आहे गुरूअ सां। ऐं नाम जो मतिलबु आहे मां न आहियां, माना मां त सफ़ा विसारे छॾणी आहे, मां आहियां ई कोन, तूं ई तूं। मां में जेको अहम अची वेंदो आहे न, उहो केरे छॾींदो आहे। पोइ तेॾी महिल पाण जहिड़ो कंहिंखे सम्झंदा कान आहियूं। जेॾी महिल मां अंदरि अची वेंदी न, हे मां कयो, पोइ तेॾी महिल ईअं लॻंदो आहे सभु मूंखां हेठि आहिनि, मां ई मथे आहियां। त मथे चढ़ियलनि खे त हेठि किरण जो ख़तरो आहे ई आहे, ऐं उहा मां त केरींदी जा। संतनि जो फरमान आहे त भॻवान खे अहंकार नथो वणे, जिते नाम वसंदो उते अहंकार न हूंदो। शेवक खे पंहिंजी सुरती नाम सां अहिड़ी जोड़े छॾणु घुरिजे जीअं रुॻो तूं ई तूं वञी रहे ऐं मां ई मां ख़तमु थी वञे। छो भॻवान खे चए थो अहंकार न वणंदो आहे। ऐं सिमरन मां ई मन मरंदो आहे। जेतिरो नाम सिमरन कंदासीं न, एतिरो मन असांजो मरंदो। जंहिंखे हेठां ई वाट हूंदी न, निमिरता वारो माण्हू ई हिन दुनिया मां खटंदो आहे। अहंकार वारो त कंहिंखे भॻवान खे छा पाण खे वणे थो जो भॻवान खे वणंदो। केर बि साम्हूं वारो कुझु ईअं ॻाल्हाईंदो आहे त चवंदा आहिनि ॻाल्हाए त कीअं थी, पण पाण जहिड़ो कंहिंखे सम्झे ई कान थी, उहो माण्हू न वणंदो आहे। जेॾी महिल पाण खे अहंकार ईंदो आहे नी, तेॾी महिल ख़बर न पवंदी अथव। अहंकार चवंदा आहिनि एॾो सूक्ष्म हूंदो आहे, पाण खे ख़बर न पवंदी आहे। उन खां ईअं पासो कयूं, जेतिरो थिए हेठां ई वाट हलूं, निमिरता, बसि प्यार, मिठो ॻाल्हाइणु। चए थो मां भई मां ख़तमु करे छॾ। नाम सिमरन एॾो करे, एॾो हुन में जुड़ियो रहो जो मां ख़तमु थी वञे, तूं ई तूं वञी रहे। सभिनी में उहो ॾिसणु अचे बसि। सभिनी में जो उहो ॾिसणु ईंदो त पोइ अहंकार ईंदो ई न नी। एॾो माना नाम सां लगाव हुजणु खपे असांखे। उनखे चइबो आहे सचो प्रेम। उनखे चइबो आहे सचो प्रेम, जेको नाम जो सिमरन करे, ख़ाली चवण न, ख़ाली ॿाहिरियूं ॻाल्हियूं न। असां ख़ाली ॿाहिरां नाले जा आहियूं शेवक। सचो प्रेम चए थो उनखे ई चइबो आहे जेको नाम सां जुड़ियल हुजे। माना नाम सां केॾो थो चए, एॾो जुड़ी वञ जो ख़ाली तूं ई तूं रहे, मां माॻे ख़तमु थी वञे। एॾो नाम सां जुड़ियल हुजो, तार अठई पैर हुन सां जुड़ी पई हुजे। रूहानी नफ़े नुक़सान जी पूरी ॼाण सतगुरु खे हूंदी आहे। जीव जी अक्सर इहा हालत हूंदी आहे जो थोरो ई भॼन या शेवा करे पाण खे का शइ सम्झणु लॻंदो आहे। सची ॻाल्हि आहे, थोरो ई कयूं था त पाण खे का शइ था ॻायूं, ख़ाली ॿ भॼन था ॻायूं, ॿियो अञा कुझु कोन था कयूं, ॿियो कुझु कयो कोन्हे असां अञा। हिन पिड़ में अञा ख़ाली सम्झो पेर पातो आहे। अचनि त इहे ॿ भॼन ॻाइण था न, ॿियो छा कयो आहे।
त बि माना मां कुझु आहियां, त पोइ उहो माण्हू सदाईं टिकी न सघंदो। जेको पाण खे कुझु सम्झंदो नी, हे मारे मिटी करे छॾिणो आहे पाण खे, बसि मुर्दो थी हलणो आहे। तंहिं करे नुक़सान जे तरफ़ हलियो वेंदो आहे ऐं सम्झंदो ईअं आहे त मां नफ़े जे तरफ़ वञी रहियो आहियां। सची ॻाल्हि आहे, पूरे नफ़े नुक़सान जी जेको हिन जीव खे ख़बर कोन थी पए, हुनखे सभु ख़बर आहे। पाण खे कुझु सम्झूं था त पोइ नुक़सान तरफ़ हली था वञूं। सचो नफ़ो छा में आहे उहा नथी असांखे ख़बर पए अञा, छोकी असांजो ध्यानु पाण में आहे। हे बि मां कयो, हे बि मां कंदसि, हे बि मां कयो। जेकॾहिं दिलि में ग़रीबी दारींदे त नुक़सान खां बचो रहंदे। बची वेंदासीं, ग़रीबी दारींदासीं दिलि में त उन नुक़सान खां बची वेंदासीं। छोजो हू ग़रीब निवाज आहे, असां ग़रीब थियूं त उहो असांजे मथां ईअं ॿई हथ रखे। हुनजो नालो ई आहे ग़रीब निवाज। ग़रीब माना दिलि जी ग़रीबी थो चए। जंहिंखे प्रभु प्रापतीअ जी इच्छा हुजे तंहिंखे घुर्जे त बाक़ी सभु इच्छाऊं त्यागे छॾे। बाक़ी सभु इच्छाऊं ॿाहिरियूं त्यागे छॾे त प्रभु प्राप्त थिए। असांखे इच्छा त कयूं था, पर उहे अहिड़ा पोइ वरी कम नथा कयूं जो मिले असांखे। उहा सची चाह कान्हे, जेका लगन सची जेका हूंदी आहे उहा कोन्हे। प्रभु प्राप्तीअ लाइ चए थो अहिड़ी चाह हुजणु खपे जो ॿुॾंदड़ माण्हू हुजे त उहो कीअं किनारे वञण लाइ पियो हथ हणंदो आहे, ॻोल्हींदो आहे सहारो। एॾी माना चाह हुजणु खपे। जेकॾहिं पाण खे प्रेम जे रंग में रंगणु चाहीं थो त पहिरियां ई मोह ममता जी मैल खे सत्संग रूपी सरोवर में वञी धो। मोह ममता रूपी मैल खे हिन सत्संग रूपी सरोवर में। सत्संग माना असां अञा सत्संग जी महिमा छा आहे उहा नथा सम्झूं। सभु हिते ई साफ़ थींदो। सम्झ हितां मिलंदी आहे सत्संग मां, ऐं मन हितां साफ़ थींदो आहे। मोह माया चए थो न हिते अची थो सत्संग रूपी सरोवर में। सत्संग हे सरोवर आहे हिकिड़ो, हरिद्वार आहे। हरिद्वार खां घटि न सम्झूं सत्संग खे, पर सत्संग खे असां सत्संग करे ॾिसूं त असां उहो अञा ॾिसूं कोन था। सत्संग खे सम्झूं कोन था असां। कुर्बानी करण खां सवाइ कामयाबी हरगिज़ नथी मिली सघे। कुर्बानी करण खां सवाइ कामयाबी कीअं मिलंदी? कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। कुछ ॾींदासीं त असांखे मिलंदो। पहिरियों असां ईअं ॾियणु सिखूं। जीअं चऊं था भई कोई बि शुभ कर्म कयल हूंदो आहे त उहो कॾहिं न कॾहिं भई फल पाण खे मिलंदो आहे। त ख़राबु कमु बि कंदासीं न त उहो बि असांखे भोगणो पवंदो। हींअर न त सुभाणे, सुभाणे न त परीहं, ॿिए जनम में, पर भोगणो पवंदो। उन ग़लतीअ जी सज़ा असांखे मिलंदी। तॾहिं चवनि था संभाले करे कर्म कयो।
थोरी ख़ाली मन में कंहिंजे लाइ बेईमानी बि अची वेंदी न त उते जो उते ॾेखारी ॾींदो अथव। हिकु ट्रेन में हिकिड़ो भाई वञे पियो, मुसाफ़िरी पियो करे, त ॿाहिरि छोकिरा विकिणंदा न आहिनि, हिकु नंढो छोकिरो वड़ा पाव में विकिणे, हिन जा सभु पूरा थी विया वड़ा पाव, हिकु बचियो हुउसि। हथ में ईअं सुक जले बीठो, जेकर इहो बि मुंहिंजो विकामे त उहे पैसा मिलनि, ग़रीबी सभु कराईंदी आहे। त हिकु भाई घुरेसि थो इहो वड़ा पाव, हिन झटि ॾेई छॾियईंसि त गाॾी हलणु चालू थी वई। हाणे हुनखे पैसा ॾियणा, हिनखे वठणा, हे थोरो डुके थो पुठियां, त हू पर्स खीसे मां पर्स कढे हीअं खोले, तेसि ताईं गाॾी थोरी तेज़ हलणु चालू थी वई। त हुन भाईअ जे मन में बेईमानी अची वई, चए पियो हाणे ठहियो न, हाणे गाॾी हली वई, हाणे छा ॾियांसि पैसा, ठहियो 20 रुपया ई त आहिनि। पर्स साॻो रखे न खीसे में, जीअं जो खीसे में रखे पियो त हेठि किरी पियुसि पर्स ऐं मोबाइल ॿई। हिन जा त 2 बि विया 6 बि विया, पैसा त ठीकु, पर चए पियो अंदरि मुंहिंजी टिकेट आहे। चए पियो हाणे मां छा कंदुसि। गाॾी तेज हली वई, अगली स्टेशन आई त टीसी चढ़ियो टिकेटूं चेक करण लाइ। पर हे त माना ईअं रोअण हारको थियो त मां कॾहिं अहिड़ा कम कया ई कान्हनि, मां कॾहिं कंहिंसां भई ईअं हलियो ई कोन आहे। अॼु मुंहिंजे मन में इहा बेईमानी आई छो, ऐं एतिरी तिर बेईमानीअ लाइ मूंखे हेॾी सज़ा। ट्रेन में हेॾा माण्हू वेठा आहिनि, मुंहिंजो कंधु हेठि थींदो, टीसी मूंखे पकड़ींदो, मुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी, मां छा जवाबु ॾींदुमि। ॾाढो ई पछताए थो। टीसी आयो, टिकेट त हिन वटि हुई कोन, हे छा जवाबु ॾिए। हे चएसि त पियो मुंहिंजो भई पर्स किरी पियो आहे हेठि, पर हू त ॿुधंदा कोन नी। चईंसि हींअर त तो वटि टिकेट कान्हे न, त उहा सज़ा त तोखे मिलंदी, हल मूंसां गॾु। त ही ॾाढो माना भॻवान खे यादि पियो करे, भॻवान हेतिरी मुंहिंजी तिर ग़लतीअ जी सज़ा मूंखे हेॾी थी मिले। मुंहिंजो कंधु हेठि थी वियो आहे माण्हुनि जे मुंहं ते, ऐं मूंखे हीअं टीसी पकड़े करे भई वठी थो हले। ज़िंदगीअ में मां कॾहिं कंहिंसां ख़राबु त न हलियो आहियां। टीसी जीअं हिनखे ईअं ॿांह खां पकड़े ईअं वठी पियो वञे न, माण्हुनि खे त रौशो लॻंदो आहे न, हीअं सभु हिक ॿिए जे मथां ईअं बीह ईअं ॾिसनि पिया। त ॿिए दॿे मां हिकु ॿियो छोकिरो थो अचे, मोबाइल ते ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदो, वीडियो कॉल चालू हुअसि, ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदो अचे थो। उहो पर्स में हिकु थैली थो ॾिएसि हिनखे, चएसि थो हाणे ॾिस हे अथई। ॾिठई हा बराबरि पर्स ऐं मोबाइल उहो आहे, पर्स खोले ॾिठो, पहिरियों त टिकेट हुनखे ॾेखारी, टीसी त हली वियो। सभु माण्हू वाइड़ा थी विया। हिन पहिरियों पैसा ॾिठा त जीअं पिया हुआ ईअं एतिरा ई पैसा पिया आहिनि, हिननि हथ बि न लाथो आहे। त चईंसि तो वटि किथां आयो? चई मां तुंहिंजे पोएं दॿे में ई वेठल आहियां, मां खिलौना विकिणंदो आहियां गाॾीअ में। मूंखे मुंहिंजे भाउ फ़ोन कयो आहे, तुंहिंजो पर्स ऐं मोबाइल जीअं किरियो न त हुन ॾिठो, हुन खणी करे ऐं पोयां मुंहिंजे दॿे में उछलियो अथई, त तुंहिंजे अॻिए दॿे में जेको भाई वेठो आहे न उनखे पहुचाए, हिन में टिकेट खपंदसि हिनखे। हे उहो ई मुंहिंजो भाउ आहे जंहिं तोखे वड़ा पाव ॾिनो अथई। वाइड़ो थी वियो,
चए पियो मां 20 रुपए जे करे मुंहिंजे मन में एॾी बेईमानी अची वई, मां बि त ईअं उछले पियो सघां न 20 जो नोट। वड़ा पाव जो मूंखे हथ में मिलियो त मां बि त हिनखे ॾेई पियो सघां, हू त हेठां खणी वठे हा न। पोइ मुंहिंजे मन में एॾी बेईमानी छो आई? ऐं पोइ बि हिन हेॾो वॾो कमु कयो आहे। त वीडियो कॉल चालू हुअसि न त हू ॾेखारेसि थो, चएसि थो ॾिस हे ई छोकिरो न जंहिं वड़ा पाव ॾिनई, चईंसि हा इहो ई हो। त हू गाॾीअ में जेके सभु वेठा हुआ बीठा हुआ ॾिसनि पिया, सभु ताड़ियूं था वॼाइनि ॾाढियूं। उहो हू बि छोकिरो ॾिसे पियो वीडियो कॉल में, वाणसि ॾेखारे पियो त हू ॾाढी हुनखे हुन मन खे संतोष अची वियो, भई मां अॼु सुठो कमु कयो आहे, शांती मिलंदी आहे न। त हुन भाईअ पर्स खणी ऐं जेके पैसा हुअसि न सभु कढी हिनखे ॾिए पियो, चएसि पियो पैसा सभु तूं खणी वञ, अॼु तो मुंहिंजी एॾी इज़त बचाई अथई, न त मां किथां जो ई न रहां। त चईंसि न हिननि पैसनि ते असांजो हक़ु कोन्हे, मुंहिंजे भाउ मूंखे फ़ोन में चई छॾियो आहे त तूं ख़ाली वड़ा पाव जा 20 रुपया वठिजांसि, वधीक न वठिजांसि। ईमानदारी ऐं बेईमानीअ जो रिश्तो। हुनखे त उते जो उते सज़ा मिली वई न, पर हू साम्हूं एॾा ईमानदार हुआ, भले ग़रीब हुआ, पैसो मायने न रखंदी आहे, दिलि में सच्चाई हुजणु खपे। त पोइ उन्हनि जो पैसो बि सदाईं टिकंदो आहे, कंहिंसां बेईमानी न कयूं। त इहे ख़बरूं बि ईअं सत्संग मां पवंदव, न त मन आहे न केॾी महिल बि फिरी वेंदो आहे। रूहानी शक्तिअ जी हासिलियत लाइ घटि खाइणु, घटि ॻाल्हाइणु ऐं घटि सुम्हणु तमामु ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी आहे। खाइजे बि घटि, ॻाल्हाइजे बि घटि, ऐं सुम्हिजे बि घटि, त उहा अंदरी रूहानी शक्ति असांजी कठी थींदी आहे। न त असां ॻाल्हाए विञाए था छॾियूं, एतिरी अंदरि गॾु नथा कयूं जेतिरी असां वापरियूं था। आमदनी अठनी और ख़र्चा रुपया, असांजो कमु आहे ईअं, त पोइ अॻिते किथां ईंदासीं? मन खे इंद्रियनि जे विषय विकारनि तरफ़ां रोके करे सदाईं सिमरन ऐं शेवा में लॻाईंदे त उन महिनत जो फल रूहानी लाभ थींदई। मन खे इंद्रियनि ऐं विषयनि खां रोकणो आहे, नाम सिमरन में लॻाइणो आहे, त असांखे रूहानी लाभ मिले। असां हिननि विषयनि विकारनि में बसि ईअं पूरा लॻा पिया आहियूं। असां ईअं था सम्झूं असां ॾाढा ख़ुशि आहियूं, असां ॾाढा सुखी आहियूं, पर उहो सुख ईअं बसि पल मात्र हूंदो आहे। नित्य सुख खपे त नाम जपियूं। घणा माण्हू ॻाल्हियूं त अहिड़ियूं कंदा आहिनि ॼण की प्रभुअ जी प्रसन्नता प्राप्त थी अथनि, मगर संदन कर्म खणी ॾिसजनि त मालिक जी महिमा बि फ़क़ति मायावी पदार्थनि जी हासिलियत लाइ कंदा आहिनि। सची ॻाल्हि आहे, मायावी पदार्थनि जी हासिलियत लाइ था कयूं। असां मंदर में बि वञूं था त पंहिंजूं घुर्जूं पूरियूं करण लाइ, ऐं ॻाल्हियूं अहिड़ियूं था कयूं ॼण असांखे सभु कुझु मिली वियो आहे, परमात्मा असां पाए छॾियो आहे। परमात्मा जंहिं पातो हूंदो नी उनखे पहिरियों त पंहिंजो स्वार्थ तुर बि न हूंदो, काई इच्छा ई न हूंदी। जंहिंखे परमात्मा मिली वञे त उनखे ॿियो छा खपंदो? खपंदो कुझु? उन जूं इच्छाऊं सभु ख़तम थी वेंदियूं।
हा, जंहिंखे रब मिलियो हुनखे सभु मिलियो। अहिड़नि माण्हुनि खे भॻत या अकुलमंद नथो चई सघिजे। उहे कीअं भॻत थिया? कर्म ई जंहिंजा सुठा न हुजनि, रुगो ॿाहिरीं हुजे कथनी, उहे भॻत त न ई थिया न। उहे असां जहिड़ा आहिनि ठगत, रुगो ॻाल्हाए ॼाणो, करे कोन ॼाणो कुझु, ख़ाली घड़ो वॼे घणो। सिमरन में वॾी शक्ति आहे। जहिड़ी तरह लोह लोह सां कटबो आहे, तीअं नाम जे सिमरन सां ॿियनि सभिनी मायावी ख़्यालनि खे कटे छॾे। सिमरन में एॾी शक्ति आहे, सभिनी ख़्यालनि खे कटे छॾियो। असांखे लोह खे कटण लाइ लोह खपंदो आहे न। त हे विषय विकार जेके सभु आहिनि न, उहे ॾाढा ज़ोर आहिनि दुश्मन असांजा। त उन लाइ वरी उन खां शक्तिअ वारो खपे, त उहो आहे सिमरन। उन सां सभु आदतूं बि मिटी वञनि। कलाक 2 कलाक या 3 कलाक भॼन अभ्यास करे बाक़ी वक़्तु शेवा, सत्संग ऐं धार्मिक किताबनि पढ़ण में पंहिंजे मन खे लॻाए करे मालिक सां दिलि जी तार जोड़ींदे त रुहानी शांती बणियल रहंदी। 2-3 कलाक सिमरन बि कर, बाक़ी जेको टाइम बचे उहो सत्संग ऐं शेवा में गुज़ार, त मन जी शांती बणी रहे। असां ख़ाली कलाक सत्संग में था अचूं त ईअं था सम्झूं हा मां सभु करे छॾियो। जंहिं मन रूपी दुश्मन केतिरनि जन्मनि खां तोखे दोखो ई दोखो पे ॾिनो आहे, तंहिं ते विश्वास न कर। पको विश्वास रखी गुरु शब्द सां खेसि जीते वठ। मन रूपी दुश्मन ॾिसूं बि था त सालनि खां उन जे चवण में अची असां फाथा आहियूं। मन जे फंदे में असां फासी था वञूं, त सम्झंदे हूंदे बि उन जे चवण ते पोइ छो था हलूं? मन जे चवण ते हलंदासीं त असां नुक़सान में ई आहियूं। मन ऐं इहा ख़बर बि आहे न, ख़बर त मन कॾहिं सिधे रस्ते ते वठी न हलंदो। उन लाइ गुरूअ जी बांह खपे, उहा असांखे मिली आहे। हुन राह असांखे ॾसी आहे, पर असां उन ते हलूं नथा। असां जेको पाण चाहियूं उहो था कयूं ऐं पाण हलूं था मन जे चवण ते। मन भॼन में न लॻे त वरी वरी लॻाए, वरी वरी लॻाएसि। असां हिकु दफ़ो वेहंदासीं 5 मिंट, ख़ाली न लॻंदो त बसि उथी वेंदासीं। मन लॻे थोड़ी थो, लॻे थोड़ी थो। नेठि हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो मन भॼन खां सवाइ ॿिए कंहिं में बि न लॻंदो। पोइ कंहिं में बि न लॻंदो। माता जन एॾी भक्ति कंदा हुआ, एॾी भक्ति कंदा हुआ। पोइ हिकु दफ़ो दादी जन चवनिसि पिया त अम्मा हाणे एॾी छो थी करे भक्ति? हाणे तुंहिंजो सभु थियो पियो आहे। त चवनिसि पिया सुंदरी छा कयूं, छॾे ई नथो असांखे। असां चाहियूं था छॾे, पर हू छॾे ई नथो। पहिरियों जो हुननि एॾो कयो जे तो पोइ कंहिंमें बि हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो ॿिए कंहिंमें बि मन न लॻंदई सिमरन खां सवाइ। संतनि खे त पोइ ॿियो सभु कूड़ थो लॻे न।
उन्हनि घी रस चखे ॾिठो आहे। चखे ॾिठो आहे, असां चखे ई नथा ॾिसूं। जो रस चखियूं त मिठो त लॻे। ख़बर पए माखीअ जे आ मिसल नालो तुंहिंजो मिठो। पुछी ॾिस तूं उन्हनि खां चखे जे न न ॾिठो। जंहिं चखे ॾिठो हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी। तेन ओम जी चाश केॾी मिठी आहे, केॾो हुन में आनंद आहे, केॾो हुन में सुख आहे। असां उहो कयूं ई कोन था। ॾाढो आनंद आहे भॻतीअ में। उहे आहिनि सदाई सुखनि में। भॻतीअ में त आहे ई नित्य सुख न। पर असां इन्हनि कूड़नि पदार्थनि में रीझी विया आहियूं बसि। बोल सतगुर देव भगवान की जय। सत्यनारायण जी करे हिकु भॼन पहिरियों कथा आहे न। ईअं पंजे बोले सत्यनारायण स्वामी की जय। राज साहिब की जय। अध्याय पहिरियों। विर्त रखण वारो जो माण्हू हुजे सो संक्रांत या पूरनमासी जे ॾींहुं या उमास या एकादशी जे ॾींहुं या सांझीअ जे वक़्तु सनानु करे पूजा जे जाइ में अची आसण ते वेह 3 दफ़ा सिरीअ ते पाणीअ जो झरो विझी पीए। पोइ ढब जे छलो ठाहे सॼे हथ जे बांह यानी आंगुर में पाए चवे त हे गणेश जी, हे दिलि जा ऐं पार्वतीअ जे अंदर जा ॼाणंदड़ विष्णु भॻवानु ईअं चई चवे त तव्हीं सभु इन कुंड मंझि अचो। पोइ संकल्प कर वठे ऐं चवे त मुंहिंजे पाप नास जे लाइ जो सभु मुरादुनि खे पुॼाइण लाइ हीअ पूॼा तव्हीं सभु लोक पाण ऐं ॿिया देवताऊं ग्रह राजी थी वठो। चओ त सत्यनारायण जो विर्त रखण ऐं पूॼण ऐं कथा ॿुधण जी तोखे आसीस आहे। ईअं करे पोइ सत्यनारायण जी पूॼा तरह तरह जी करे पेर धोअण, झरो पाणी जो ॾियणु ऐं सनानु कराइणु, चंदन चाढ़णु ऐं गुल चाढ़णु, वास करणु, ॾीओ ॿारे रखणु, भोग लॻाइणु, गुरड़ी कराइणु ऐं ख़ुशबूदार पाणी पियारणु। पोइ पान ॿीड़ो ऐं सोपारी, फोटा ऐं सोन दक्षिणा धरे सभु कंहिं पूॼा जो मंत्र पढ़ी पूॼा करे। हाणे सत्यनारायण जो पूॼा करण जे मंत्र ऐं विधियूं लिखजनि थियूं। पहिरियां ई गुल हथ में करे सत्यनारायण जो ध्यानु धरे ऐं दिलि में हीअं चवे त सचे रूप वारा गुणनि जा भरियल जान जा धणी कोष्टक नाले मण जा पालींदड़ ऐं कारो तुंहिंजो रंग आहे प्यारो दुपटो तोखे आहे ऐं लक्ष्मी ऐं भृगु ऋखीश्वर जे पेर जो निशान तोखे आहे। हे गोबिंद, गोकल जे ख़ुशीअ जा ॾियण वारा तोखे ब्रह्मा खां वठी सभु देवताऊं पूॼनि था। ईअं चई ध्यानु करे ऐं पोइ चवे त ज़ाहिर ऐं ॿुझनि उजवनि जा धणी तोखे नमस्कार आहे। ऐं सिक सां तोखे अर्घ थो ॾियां ऐं अर्घ वठ। ईअं चई अर्घ ॾे। हीअ सॼी विधी आहे न, विधी आहे सॼी कथा ते वरी चवे त तोखे नमस्कार आहे। देवताउनि जा धणी तुंहिंजा पेर थो धोआं, मुंहिंजो सुख कर। ईअं चई पेर धोए। वरी चवे त ही गंगा जल आहे जो सभिनी पापनि जो लाहींदड़ आहे ऐं चङो आहे। सो हे देव तव्हीं स्वीकार करे पीओ। ईअं चई पाणी पीआरे। वरी चवे त हे सभिनी में उत्तम, हे निधण कंजा धणी, हे सभु की ॼाणंदड़,
हे देव देवताउनि जे रुॻे नमस्कार करे राज़ी थियण वारा हिननि 5 अमृत जहिड़ियुनि शयुनि जा सनान कर। खीर, दौरो, घी, खंड, माखी ईअं चई सनानु कराए। वरी चवे त हे देव, ही जेके सभिनी रंगनि वारा कपिड़ा शामिल आहिनि से तूं वठि। ईअं चई कपिड़ा पहिराए। वरी चवे त हे ब्रह्मा, विष्णु, महादेव उन्हनि जो ठाहियल ई झणियो जंहिंजे पाइण सां लक्ष्मीअ जो धणी राज़ी थो थिए। ईअं चई सत्यनारायण जे प्रतिमा खे झणियो पाए। पोइ चवे त हे देवताउनि खे कमु ईंदड़ सुगंध वारो सुहिणो दिलि खे ख़ुशि कंदड़ चंदन आहे, सो तव्हीं वठो। तव्हीं सांवरा स्वरूप आहियो। ईअं चई चंदन चाढ़े। वरी चवे त ख़ुशबूदार गुल मूं तुंहिंजे पूॼा लाइ आंदा आहिनि, से तूं वठि। ईअं चई गुल चाढ़े। वरी चवे त घणाई वण ऐं घणनि ई वणनि जे रस मां पैदा थियल ऐं ख़ासि ख़ुशबू वारो वास, सो तूं वठि। ईअं चई वास करे। पोइ चवे त घीअ वटि बाहि ॿारियल जो ॾीओ, सो हे देवनि जा देव धणी तूं क़बूल कर ऐं 3 जहाननि जी ऊंदहि लाइ। ईअं चई ॾीओ ॿारे रखे। वरी चवे त घीअ जा गॾु ठाहियल मुङ खिचड़ी, खीर, खंड पियल ऐं ॿिया तरह तरह जा प्रसाद तव्हीं वठी मूंखां खाओ। ईअं चई भोग लॻाए। वरी चवे त सभ जा पाप लाइण वारा देवताउनि जे कमु अचण वारा सफ़ा गंगा जल सभिनी में खासा तूं घुरड़ी कर, आउं तोखे ॾियां थो। वरी चवे त हे पान जो बीड़ो, लौंग, फोटा, कपूर देवताउनि खे वणंदड़ तव्हीं प्रीत सां वठो। हे देव देवताउनि जा धणी मुंहिंजे सुख खे वधाए। ईअं चई पान, लौंग, फोटा रखे। वरी चवे त ही देव जे फल नारेल वग़ैरह तो वटि रखां थो, तूं मुंहिंजनि अॻियनि जनमनि जे फलनि खे ॾे। ईअं चई फल अॻियां रखे। वरी घीअ सां भरियल ॾीओ ठाहे जंहिंमें 4 वटियूं रखे आरती करे। चवे त हे राजन जा धणी तूं राजी थी। पोइ चवे त जेके अॻियनि जनमनि जा मुंहिंजा पाप आहिनि से तव्हांजे फेरनि ॾियण सां लहनि। ईअं चई 7 फेरा ॾिए। तंहिंखां पोइ ॿियूं जेके शयूं गुलाल या कुंगूअ खां वठी जेके कुंडुनि वटि रखियल नालनि वारियूं हथ में खणी नमस्कार करे चवे त हे सत्यनारायण जी, मूं सच्चीअ सिक सां इहे सभु शयूं तोखे चाढ़ियूं अथमि, से तव्हीं दया करे क़बूल करियो। या मंत्रनि ऐं पूॼा में का कमी हुजे सा पूरी ॼाणी तूं क़बूल कर। वरी वेनती करे चवे त हे वॾनि गुलनि जहिड़ा अखियुनि वारा नरसिंह, हरनाकश्यप जे मारण वारा उजवन जा धणी, हे राजन जा धणी, ज़बान जा धणी, वर ॾींदड़, गुणवान गायुनि जी रखिया कंदड़, गरुड़ जो निशान तुंहिंजे निशान में आहे। अहिड़ा माण्हुनि जा पूज्य ऐं माण्हुनि जे रूप खां ॿिए तरह जे रूप वारा, सीता जा बतार, दुखनि जा लाहींदड़, अहिड़ियुनि वॾाइनि वारा सत्यनारायण, मुंहिंजी तोखे नमस्कार आहे। पोइ चवे त कठनि जायुनि में जे ॾुख आहिनि ऐं दुश्मन जे ॾुख खां तूं मूंखे छॾाए। तुंहिंजे नालनि जे जपण करे दिलि घुरिया फल था मिलनि। घणनि ई कामनाउनि जे ॾियण वारा वॾा मालिक सत्यनारायण, तोखे मुंहिंजो नमस्कार आहे। तुंहिंजे रांदि करे जहान भरियल आहे। जहिड़ो तोखे नमस्कार आहे ईअं उस्तति करे हाणे विर्त रखण वारनि खे जेके फल मिलिया आहिनि ऐं जिन कथा ॿुधी आहे, जिन उन्हनि खे ॿुधाई आहे, सा सभु ॻाल्हि लिखां थो। हिकिड़े ॾींहुं 88,000 सोनक नाले वारा रिखी पुराणनि जे पढ़ंदड़ सूत नाले रिखीश्वर खां पुछाऊं त विर्तनि जे रखण सां कहिड़ो फल थो मिले, सो तव्हीं महिरबानी करे मूंखे ॿुधायो। सूतोवाच। सूत थो चवे त हिकिड़े ॾींहुं श्री विष्णु भॻवान खां नारद पुछियो, तंहिंखे जेका वरंदी भॻवान ॾिनी सा तोखे असीं ॿुधायूं था। हिकु ॾींहुं नारद माण्हुनि ते महिरबानी करण लाइ घणा ई मुल्क ऐं लोक ॾिठा। जीवन खे घणनि तरहनि जे ॾुख खां ॾुखी ॾिठाई त माण्हू पापनि जे करण सां घणनि बुछड़नि जनमनि खे था पाइनि। ईअं ॾिसी भॻवान खे चयाईं त माण्हू कहिड़े उपाव सां उन्हनि ॾुखनि ऐं जनमनि खां छुटंदा, ऐं भॻवान जी घणी उस्तति कयईं। चयाईं त तव्हांजी आदि विच पछाड़ी न आहे, माया खां फारग आहीं, सभिनी जो पैदा कंदड़ आहीं, साधन जा पालींदड़, तोखे नमस्कार आहे। शंख चक्कर गदा पदम तोखे हथनि में आहिनि।
जॾहिं नारद ईअं चयो तॾहिं भॻवानु चयुसि पुत्र तो माण्हुनि जे सुख लाइ चङो पुछियो आहे। हाणे माण्हू तरह तरह जे ॾुखनि खां छुटंदा। सां आउं तोखे ॻाल्हि थो चवां। वॾनि फलनि जो ॾींदड़ हिकु विर्त आहे। सूरज तोड़े धरतीअ ते पधिरो न आहे। तुंहिंजे सिक खे ॾिसी तोखे मां ॿुधायां थो। सतनारायण नाले विर्त आहे सो जंहिं तरह रखिबो आहे, जंहिं फ़ाइदे खे ॾींदड़ आहे ऐं जिन जिन रखियो आहे सो भाई तूं ॿुध। दुखनि जे लाहींदड़ ऐं वॾे नसीब खे कंदड़ पुटनि जो ॾींदड़ सारे जहान में आहे। विर्त रखंदड़ 4 पहर ॾींहं जा जंहिंमें खाइणो न आहे, सांझीअ जो 9 ग्रहनि ऐं ॿियनि देवताउनि ऐं सत्यनारायण जी पूॼा करे हिकु मोदक ठाहे 1.25 सेर जो या 5.25 सेरनि जो या 1.25 मण जो, तंहिंमें ही शयूं विझे, कणिक जो अटो, खंडु या गुड़, घी ठाहे मथां केवड़े जी फरी विझेसि। जे कणिक जो अटो न मिले त चांवरनि जो अटो विझे। पोइ सभु मिट माइट घुराए कथा करे, कथा कंदड़ जी शेवा करे, पोइ ब्राह्मण खुआए, साध खाराए, माइट खाराए, पोइ हुन मोदक खां सभिनी खे प्रसाद ॾे। अहिड़ीअ तरह विर्त रखण वारे माण्हुनि खे वॾा वॾा फल मिलंदनि। हीउ विर्त माण्हुनि लाइ सवलो रखण में ऐं फल ॾियण में तमामु चङो आहे। इत श्री सिकंद रेवा खंडे सत्यनारायण जे कथा जो पहिरियों अध्याय समाप्त। बोल सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय 2। हाणे सूत थो चवे त सोनक भॻवान नारद खे चयो त जंहिं पहिरियां ई विर्त रखी फल पातो आहे तंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ॿुढो ब्राह्मण सत्यानंद विर्त रखी साओ थियो। काशीपुरीअ जे हिकु सत्यानंद नाले ब्राह्मण तमामु खुटल हो, बुख करे ॾाढो दुखी गुज़ारींदो, हमेशह पेट लाइ घुमंदो। हिकु ॾींहुं भॻवानु दयालु थी ॿुढे ब्राह्मण जो रूप धारे अची पुछियाईंसि त हे बांभण, तूं सारो ॾींहुं थो पियो घुमी सो छाकाणि? तॾहिं हुन ॿुढे बांभण चयो त मूं बांभण आहियां ऐं आउं सुञो आहियां, पिनण लाइ थो पियो शहरनि में घुमां। हे महाराज, जे तूं मुंहिंजे सुञाईअ जे लाइण जो को उपाउ ॼाणंदो हुजी त मूंखे ॿुधाए। तॾहिं उहो ब्राह्मण ॿुढो जो पाण भॻवानु हो, जंहिं चयो त सत्यनारायण जो आहे तंहिंजो तूं विर्त धार। जीअं उन्हीअ जी विधि आहे त तूं सभिनी ॾुखनि खां छुटी। पोइ उहो ॿुढो ब्राह्मण जो भॻवानु हो सो विर्त रखण जी विधि ॿुधाए गुम थी वियो। पोइ सत्यानंद चयो त जो ॿुढे ब्राह्मण विर्त चयो सो आउं रखंदुसि। ईअं चवंदे राति जो निंड बि कीन आयसि। पोइ सुबुह सां चयईं आउं सत्यनारायण जो विर्त रखंदुसि। इहो चई भिख्या लाइ वियो त उन्हीअ ॾींहुं बांभण खे भिख्या कंदे घणो धन मिलियो। तंहिं भाउरनि माइटनि सूधो विर्त रखियो। पोइ उहो बांभण सभिनी दुखनि खां छुटो ऐं सभु तरह सां धन ऐं सुख खे पाताईं। सभिनी बांभणनि में चङो थियो। उन्हीअ वक़्त जे वॾाईअ करे उन्हीअ ॾींहुं भिख्या करे महीने महीने में हे विर्त रखण लॻो। आख़िर पापनि खां छुटी मुक्त थियो। हे सोनक, ॿियो बि जेको विर्त खे रखंदो सो अहिड़ो फल पाईंदो। ईअं नारद खे भॻवान विष्णु चयो सो मूं तव्हांखे ॿुधायो। तॾहिं सोनक सूत खे चयो त उन्हीअ बांभण जे चवण सां जंहिं जंहिं विर्त रखी फल पातो हुजे त दया पाले असांखे ॿुधायो। सूत चयो त हिकिड़ो काठिर जो विर्त रखी साओ थियो। हिकु आदमी काठियूं विकिणंदड़ हो, सो ग़रीब हो। उहो बांभण जे घर में उञ लॻण खां पाणी पीअण वियो त हुन बांभण अॻियां विर्त रखी वेठे पूॼा कई। तॾहिं हुन पाणी पी पुछियो त महाराज छा थो करीं? तॾहिं हुन बांभण पाणी पीआरे चयुसि त सत्यनारायण जो विर्त सभिनी कामनाउनि जो ॾींदड़ आहे। तंहिं ते काठिर चयुसि त मूंखे अॼु काठियुनि विकिणण मां जेके पैसा मिलंदा तंहिंमां मां बि सत्यनारायण जो विर्त रखंदुसि। ईअं चई हिकु घिटीअ में वियो। उते हिकु शाहूकार रोज़ खां ॿीणा पैसा ॾेई काठियूं वरितियूं। तॾहिं हू ख़ुशि थियो। पोइ केवड़े जी फरी, खंडु, घी, अटो, तंहिंजो 1.25 सेर मोदक करे ॿियूं पूॼा जूं शयूं थोरियूं गॾे करे घर अची मिट माइट सॾे चङीअ तरह सां सिक सां विर्त रखियाईं त उन विर्त रखण शर्त उहो बि अन्न धन वारो थियो। हिन जन्म जा सुख पाए मुक्त थियो। हिते श्री सिकंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण जे कथा जो ॿियो अध्याय संपूर्ण। अध्याय 3। सूत थो चवे त हे सोनक, भॻवानु नारद खे चवण लॻो त तूं ॿी कथा ॿुध। वाणे विर्त क़बूले औलाद वरितो पर न रखियाईं, तॾहिं दुखी थियो सो तव्हीं ॿुधो। हिकु उल्कामुख नाले राजा हो, सो सच ॻाल्हाईंदो ऐं रोज़ कथा ॿुधंदो ऐं घणा धर्म कंदो। तंहिंजी गुलनि जहिड़ी ज़ाल परम गद्दार
नाले हुई। से ॿई ज़ाल मुड़ुस भद्रशिला नाले दरिया जे कंठे ते सतनारायण जो विर्त रखंदा हुआ। उन विर्त हिकु साधु उन वक़्तु हिकु साधु जंहिंजो नालो वैश हो उते आयो। वापार जे लाइ थिए घुमियो ऐं घणो धन पाण सां हुयुसि। उते किनारे ते ॿेड़ी बीहारे राजा वटि आयो। उते राजा खे विर्त रखियल ऐं पूॼा कंदड़ ॾिसी पुछण लॻो त हे राजा, तूं ॾाढीअ सिक सां छा करे रहियो आहीं, मूंखे ॿुधाए। तॾहिं राजा चयो त घणो जंहिंजो फल आहे अहिड़े सतनारायण जो विर्त करियां थो पुट जे थियण लाइ। ईअं राजा जी ॻाल्हि ॿुधी उहो साधु वाणियो चवण लॻो त मूंखे बि औलाद कान्हे, तव्हीं मूंखे बि ॿुधायो। तॾहिं राजा विर्त जी सभु विधि ॿुधायसि। तॾहिं उहो वाणियो वरी जॾहिं घर आयो ऐं अची उन जी औलाद जे ॾियण वारे विर्त सतनारायण जी ॻाल्हि ज़ाल सां कयईं, पर चयईं त उहो विर्त असीं तॾहिं रखंदासीं जॾहिं पहिरियां ई असांखे औलाद थींदो। ईअं वाणे पंहिंजे ज़ाल लीलावंतीअ खे चई विर्त न रखियो। पोइ उहो वाणियो इहा ॻाल्हि ईअं विसारे गुज़ारण लॻो। अहिड़ी सतनारायण जी कृपा थी जो लीलावंतीअ खे पेट थियो। 10 महीने हुनखे धीअ ॼाई, सुहिणी ॼाई। उनजो नालो कलावंती रखियऊं। ॾींहों ॾींहुं कलावंती वधंदी वई। पोइ हिकिड़े ॾींहुं लीलावंतीअ पंहिंजे मुड़ुस खे चयो त तो चयो हो त पहिरियां ई मूंखे औलाद थिए त पोइ आउं सतनारायण जो विर्त रखंदुसि, हाणे तूं विर्त रख। तॾहिं वाणीअ चयो त जॾहिं इहा छोकिरी वॾी थी पढ़ण बि तॾहिं आउं विर्त रखंदुसि। ईअं चई पंहिंजे धंधे खे लॻी वियो। पोइ हिकु ॾींहुं पंहिंजे धीअ खे वॾी थियल सम्झी पोइ हिकु शहर कंचनपुर नाले में हिकु शाहूकार वाणियो पंहिंजे पुट साण मंगाए पोइ परणाए ॾिनई ऐं घणो ॾाज धन धीअ खे ॾिनई। पोइ बेनसीबीअ खां वरी बि सतनारायण जो विर्त रखणु विसरी वियुसि। पोइ सतनारायण हुन ते कावड़ियो। सा वार्ता ॿुधो। हिकु ॾींहुं उहो शाहूकार वाणियो पंहिंजे नाठीअ सां गॾिजी वापार करण लाइ मुसाफ़िरीअ ते वियो। पोइ समुंड जे किनारे ते हिकु रतनसारपुर नाले शहर में वञी वापार करण लॻो। उन ई शहर जो राजा चंद्रकेतु हो। उन वक़्तु सतनारायण हुन जी कूड़ी ॻाल्हि ॼाणी चयईं त ही ॾाढनि कष्टनि खे ॾिसंदो। पोइ हिकु ॾींहुं चोर हुन राजा जी चोरी करे राति जो धन खणी भॻा। पुठियां केतिरा चौकीदार पियनि नेठि जिते उहो शाहूकार नाठीअ सूधो वेठो हो उते भरियूं धन जूं रखी पाण भॼी विया। पोइ राजा जा सिपाही पेरो खणी उते आया। अची उन जे धन खे ॾिसी हिननि खे चोर सम्झी ॿधी राजा वटि वठी आया ऐं चयऊं त असां 2 चोर माल सूधा वठी आया आहियूं। तॾहिं राजा ख़ुशि थी चयो त चोरनि खे क़ैदखाने में वञी विझोनि। राजा ॿी का जांच उन वक़्तु कान कई ऐं राजा उन्हनि जो जेको बि धन माल हो सो बि फुरे वरिताई। इहा सभु सतनारायण जे कावड़ खां थी ऐं संदन ॻोठ जे घर में जो धन हुअनि सो बि सभु चोर फुरे वियनि। पोइ संदसि ज़ाल ऐं धीअ ॾाढो दुखी थियूं ऐं बुत में बीमारी अची थियनि। पोइ हिकिड़े ॾींहुं ॿई ॿांभण जे घर में वयूं। उते उन ई ॾींहुं ब्राह्मण सतनारायण जो विर्त रखी वेठे पूॼा कई। तंहिंखे हुननि वञी ॾिठो ऐं उते वेही सतनारायण जे विर्त जी कथा ॿुधाऊं ऐं प्रसाद मिलियुनि सो खाधऊं। पोइ माउ धीउ खे चयो त हाणे राति थी आहे, हल त हलूं। तॾहिं धीणसि चयो त मूं सतनारायण जी कथा ॿुधी आहे ऐं मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे, राति बि आउं हिते ई टिकंदसि। तॾहिं माणसि चयो त इहो विर्त असीं बि सुभाणे रखंदियूंसीं। पोइ उन जे ॿांभण खां विर्त रखण जी विधि पुछी मिटनि माइटनि खे सॾे अची विर्त रखियाऊं ऐं चयईं मुंहिंजो मुड़ुसु ऐं नाठी सुख सां घर अचनि ऐं मुंहिंजे मुड़ुस जो जेको ॾोह आहे सो हे सतनारायण स्वामी बख़्शजांइ। ईअं चई जे विर्त रखण सां सतनारायण राज़ी थियो ऐं उन ई राजा खे सुपने में चयईं त इहे जे 2 वाणिया तो जलिया आहिनि तिन खे तूं छॾे ॾे ऐं जेको तो उन्हनि जो माल धन खसियो आहे सो सभु उन्हनि खे मोटाए ॾे। ईअं न कंदे त मां तुंहिंजो राज धन ऐं पुट सभु नास करे छॾींदुमि। तंहिंखां पोइ सुबुह थियण सां राजा उहे पंहिंजे वज़ीरनि खे ॿुधाए ऐं उन्हनि ॿिन्ही वाणियनि खे क़ैद मां कढाए पोइ पाण वटि घुराए चयईं त हीउ ॾुख को तव्हांखे पंहिंजे नसीब सां मिलियो आहे, मूंखे माफ़ कजो। पोइ राजा उन्हनि जा वार लहिराए सनानु कराए कपिड़ा ज़ेवर पहिराए ख़ुशि करे जेको उन्हनि जो माल धन हो सो तंहिंखां बि ॿीणो करे ॾेई चयईं त तव्हीं पंहिंजे ॻोठ ॾे वञो। पोइ राजा खां मोकिलाए पंहिंजे घर ॾे हलिया। इत श्री सिकंदे रेवा खंडे सतनारायण जो 3 अध्याय संपूर्ण थियो।
अध्याय 4 सूत थो चवे त हे सोनक भॻवान नारद खे चवण लॻो त उहे वाणिया तीर्थ कंदा ऐं धर्म कंदा पंहिंजे शहर ॾे उथी हलिया। घोराब याने जहाज सामान जो भराए समुंड जे रस्ते जॾहिं पंहिंजे शहर में आया तॾहिं सत्यनारायण कंहिं सन्यासीअ जो रूप धारे हुन जे आजमाइश लाइ अची हुन वाणीअ खां पुछाई त तुंहिंजे घोराब में छा आहे। तॾहिं हू धन जे अंध में चवण लॻो त हे फ़क़ीर तूं छो थो पुछी, असांखे फुरींदे छा, हिन घोराब में काठियूं ऐं पन आहिनि। जॾहिं निठर थी करे ईअं चयई तॾहिं सत्यनारायण जो उहो पाण सन्यासी हो कंहिं चयुसि त जीअं तूं चवीं थो तीअं ई थींदो। ईअं चई पोइ सत्यनारायण मोटी पोइ ते फिरी भरिसां समुंड जे किनारे ते अची वेठो। पोइ उहो वाणियो कमकार लाइ घोराब में ॾिसे त घोराब काठियुनि ऐं पननि सां भरियो पियो आहे, ॿियो न को धन न को माल आहे। ईअं ॾिसण शर्त बेहोश थी किरी पियो। कुझु देरि खां पोइ सुजाॻ थी ॻणतीअ में भरिजी वियो। तॾहिं संदसि नाठीअ चयो त साईं ही कमु हुन सन्यासीअ जे शराप जो अथव, हाणे हली उन साईं लोक खां बख़्शायो त तव्हांजा कम पूरा थियनि। अहिड़ीअ तरह नाठी ऐं वाणियो हुते वञी उन सन्यासीअ जे पेरनि ते पिया ऐं रोअण लॻा। तॾहिं उहो सन्यासी जो पाण सत्यनारायण हो, तंहिंखे दया आई ऐं चयईंसि त मूर्ख, मूं भॻवान आहियां, तूं मुंहिंजे पूॼा जूं ऐं विर्त रखण जूं सुखाऊं करे फिरी वियो आहीं, तंहिं करे तूं हर हर दुख थो पाईं। जॾहिं भॻवान ईअं चयुसि तॾहिं ॻाल्हि यादि आयसि ऐं उन महिल घणी स्तुति कयई ऐं चयई त महाराज, तव्हांजे माया करे ब्रह्मा खां वठी सभु देवताऊं बि भुला था रहनि, तॾहिं आऊं बेअकुल तव्हांखे कीअं सम्झी सघां। हाणे तव्हीं मूं ते महिरबानी थियो ऐं जहिड़ो अॻे मूंखे धन माल सां भरियल घोराब हो तीअं करे ॾियो। मां तव्हांजी पूॼा कंदुसि ऐं विर्त रखंदुसि, मां ग़रीब तव्हांजे शरण आहियां। तॾहिं अहिड़ीअ तरह उन वाणीअ जी वेनती ॿुधी श्री भॻवान राज़ी थियो। पोइ दिलि घुरियो उन खे वर ॾेई गुम थी वियो। पोइ वरी उहो घोराब ॾिसनि त धन ऐं माल सां भरियो पियो आहे। इहा सत्यनारायण स्वामीअ जी महिरबानी सम्झी घणी स्तुति कयई ऐं पोइ वरी उन पंहिंजे घोराब भरियल में चढ़ी पंहिंजे मुल्क ॾे हलिया। जॾहिं वेझो पहुता उते उन वाणीअ पंहिंजे नाठीअ खे पंहिंजो शहर ॾेखारियो ऐं उतां हिकु आदमी घोराब तां लाइ पंहिंजे ज़ाल खे ख़बर ॾियण लाइ मोकिलियईं। उहो माण्हू उन शहर में वञी उन वाणीअ जे ज़ाल वटि अची हथ ॿधी दिलि वणंदड़ ॻाल्हियूं चवण लॻुसि त माई, हिन शहर जे ॿाहिरां तुंहिंजे नाठीअ सूधो तुंहिंजो भतार घणे धन ऐं सामान सां सुख सलामतीअ सां आयो अथई। ईअं उन माण्हूअ जी ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थियसि ऐं संदसि धीअ सत्यनारायण जी पूॼा ते कई उनखे चयई त सत्यनारायण जी पूॼा करे तूं बि सिघो अचिजांइ। पोइ ईअं पंहिंजे धीअ खे चई पाण पंहिंजे भतार ॾिसण लाइ वई। वरी उहा धीणस सत्यनारायण जी पूॼा करे बाक़ी सत्यनारायण स्वामीअ जे भोग वारे प्रसाद खे छॾे छोकर बि पंहिंजे भतार जे ॾिसण लाइ वई। तंहिं करे भॻवान सत्यनारायण उन छोकर ते रंज थियो ऐं कावड़ियो जो उहो वाणियो पंहिंजे ज़ाल खे ईंदो ॾिसी पंहिंजे घोराब तां लथो त पोइ उते ई उहो घोराब उन संदसि नाठीअ सूधो पाणीअ में पेई वियो। तॾहिं उहा छोकर पंहिंजो मुड़ुसु न ॾिसी उते रोअण ऐं पिटण लॻी ऐं धरतीअ ते किरी पई। पोइ उन वाणी उन घोराब खे नाठीअ सूधो ॿुॾो ॾिसी ऐं पंहिंजे धीअ जो हाल ॾिसी डिॼी चयईं त ही छा थियो। घोराब जा हलाईंदड़ ॾाढी ॻणतीअ में पइजी विया। उहा माई बि धीअ जो हाल ॾिसी डिॼी ॾाढो रोअण लॻी ऐं पंहिंजे मुड़ुस खां पुछाई त साईं ही छा थियो जो घोराब सूधो नाठी असांजो ॿुॾी वियो, ख़बर नथी पवे त कहिड़े देवता जो ॾोह कयो अथऊं जंहिं करे ही कमु थियो आहे। ईअं चई पंहिंजे धीअ खे कच्छ में करे मुड़ुस सूधी वेही रोअण पिटण लॻी ऐं उन छोकर मुड़ुस जे पुठियां पाण मारण जी सलाह कई। तॾहिं धीअ जो अहिड़ो सायो ॾिसी हेकारी ज़ाल मुड़ुस ॾाढो रोअण पिटण लॻा। पोइ उन महिल वाणी चयो त को सत्यनारायण स्वामीअ जो ॾोह असांखां थियो आहे। ईअं चई सत्यनारायण स्वामीअ जी वेही ॿिन्ही स्तुति कई ऐं चयऊं त महाराज तूं राज़ी थी असांखे नाठी ऐं माल ॾे त असां वञी तुंहिंजी पूॼा ऐं विर्त कयूं, तूं असां ते राज़ी थी।
तॾहिं भॻवान महिरबानी थी चइनि त मुंहिंजे प्रसाद खे छॾे बेअदबी करे तव्हांजी धीअ पंहिंजे मुड़ुस खे ॾिसण लाइ हिते आई आहे, तंहिं करे मां हुनजो मुड़ुसु ऐं घोराब ॿोड़ियो आहे। तव्हांजी धीअ घर वञी प्रसाद खाई अचे त पोइ वरी हुनखे बतार मिलंदो। इहा भॻवान जी ॻाल्हि ॿुधी ॾाढीअ जल्दगीअ सां घर अची उहो प्रसाद खाई उते खणी आई ऐं अची पंहिंजे बतार ऐं उन जे घोराब खे ॾिठाई ऐं ॾिसी ख़ुशि थी पंहिंजे पीउ ऐं माउ खे चयईं त सिघो हली सत्यनारायण जे पूॼा ऐं विर्त खे करियूं। तॾहिं उहो पिणसि धन माल घोराब मां लहराए जाल नाठीअ सूधो चङीअ तरह विधीअ सां सत्यनारायण जी पूॼा ऐं विर्त खे करणु लॻा। पूरनमासी ऐं संक्रांत जे ॾींहुं विर्त रखी हिन जहान मां सुख ॾिसी मरी मुक्त थी विया। इत श्री पदम पुराणे रेवा खंडे सत्यनारायण जे कथा जो चोथों अध्याय पूरो थियो। सत्यनारायण स्वामीअ की जय, साईं लालाराज साहिब की जय। अध्याय पंजो। सूत तो चवे ते सोनक भगवान नारद खे तो चवे त तुंगदुज नाले हिकु वॾो राजा हो। सो हिकु ॾींहुं शिकार ते वियो हो। जां ॾिसे त हिकु बड़ जे हेठां धनार वेठा आहिनि। से सत्यनारायण जो विर्त रखी वेठा पूॼा कनि, पर राजा सत्यनारायण खे को नमस्कार की न कयो। तॾहिं बि धनारनि प्रसाद आणे राजा खे ॾिनो, पर राजा प्रसाद की न खाधो ऐं न उन्हनि खां वरिताई। पोइ राजा अञा घर आयो। उन जे राजा खे जो 100 पुट हुआ से बि सभु मरी वियसि ऐं सामान धन ऐं घोड़ा बि गुम थी वियसि। राजा दिलि में चयो त हीउ बेशक सत्यनारायण जे बेअदबीअ जो फल आहे। ईअं चई यकदम धनारनि वटि आयो ऐं तिन सां गॾिजी सत्यनारायण जी पूॼा कयईं। तॾहिं ईश्वर जे दया सां उहे पुट ऐं घोड़ा ऐं धन सामान सभु अॻे वांगुरु सलामत थियो। नेठि हिन जान जा सभु सुख भोगे मरी वैकुंठ वियो। तंहिंमें वॾीअ वॾाईअ जी जा हीअ कथा आहे। तंहिंखे सिक सां जेके ॿुधंदो ऐं विर्त रखंदो तंहिंजूं सत्यनारायण जे दया सां सभु कामनाऊं पूरियूं थींदियूं। बुखे खे अन्न मिलंदो ऐं क़ैद में पियल जो क़ैद छुटंदो, ड्रिजंदड़नि जो ड्रेजो लहंदो। इहा सची ॻाल्हि आहे। सूत थो चवे त हे सोनक, भॻवान थो चवे त हे नारद, सत्यनारायण जे विर्त जी ॻाल्हि तोखे ॿुधाई। कलयुग में इहो विर्त सिघो ऐं घणो फल ॾींदो। हाणे जिन जिन विर्त रखियो तंहिंजूं कथाऊं असां तव्हांखे ॿुधायूं। तिन जे ॿियनि जनमनि जा नाला ॿुधो। सत्यानंद नाले बांभण सो सुदामे नाले बांभण थियो। कृष्ण भॻवान जो ध्यानु धारे मरी वञी मुक्त थियो। काठियुनि जो विकिणंदड़ गुह नाले धनार जो जनम थियो ऐं श्री रामचंद्र जो ध्यानु धारे मरी मुक्त थियो। उल्कामुख नाले राजा जो हो, सो दशरथ नाले राजा थियो ऐं रामचंद्र जे यादि करे मुक्त थियो। वाणियो जो वैश्य हो, मोरदज नाले राजा थियो, जो अधु पुट चीरे, पुट जो शरीर चीरे, पुट जो अधु शरीर चीरे बांभण खे दान ॾेई मुक्त थियो। तुंगदुज नाले जो राजा हो, सो मरी सेमरत नाले राजा थी भागवत धर्म ते हली मुक्तिअ खे प्राप्त थियो। इत श्री पदम पुराणे रेवा खंडे सत्यनारायण जे कथा जो 5 अध्याय संपूर्ण थियो। सत्यनारायण स्वामीअ की जय। आरती। जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा। सत्यनारायण स्वामी, सत्यनारायण स्वामी, जिन पाठक हरिनाम। ओम जय लक्ष्मी रमणा। जगत जगत सिंहासन अद्भुत कविराजे, स्वामी अद्भुत कविराजे। नारद
सत्यनारायण स्वामी की जय। रुमाल चाढ़ी। आज के आनंद की जय। भोग लग्या था? भोग लगे। लगे तो हाँ लगाए तो लीला लगे। माँ तो खेती भोग लगाया, माँ तो खेती भोग लगाया। ओ मेरा सतगुरु माँ तो खेती परछाया, माँ तो खेती परछाया। माँ की कसम तो के आंदो तो भोजन की न खा दो। माँ की कसम तो के आंदो तो भोजन की न खा दो। मुझो मन कई तो मांदो, मुझो मन कई तो मांदो। तो के आओ गले समाया, तो के आओ गले समाया। ओ मेरा तेरा सतगुरु माँ तो खेती परछाया, माँ तो खेती परछाया। माँ ने वेड़ी करी दारी, खाओ भोजन मुझा मुरारी। माँ ने वेड़ी करी दारी, खाओ भोजन मुझा मुरारी। माँ पैरो दो करो आ, ओ मिठल पैरो दो करो आ। तो के आओ गले समाया, तो के आओ गले समाया। ओ मेरा मिठड़ा सतगुरु माँ तो खेती परछाया, माँ तो खेती परछाया। सतनारायण गाऊं बुधंदो आयो, लेणारम गाऊं बुधंदो आयो। लाला गाऊं बुधंदो आयो, अम्मा गाऊं बुधंदी आई। लक्ष्मण गाऊं बुधंदो आयो, धन भोजन कैड़ो तिखायो, धन भोजन कैड़ो तिखायो। हाणे सेव करे वठ खायो, हाणे सेव करे वठ खायो। असी प्रेम जा प्यासी आयूं, असी प्रेम जा प्यासी आयूं। ओ मेरा तेरा सतगुरु माँ तो खेती परछाया, माँ तो खेती परछाया। बोलो सत्यनारायण स्वामी की जय। माता ओ अम्मा अखिलने तो के प्यारा, दर्शन करे दिखाया। अखिलने तो के प्यारा, दर्शन करे दिखाया। मुझे मन में मुझे तन में जी आस आए। मुझे मन में मुझे तन में जी आस आए। मूर्ति प्यारी मूत दिल में रखी आछ पाए। नरवारी
मूर्ति प्यारी दिल में रखिया छुपाए जो ध्यान धरे मन में जो मस्तान रहे तो दम दम जो ध्यान रहे तो मन में जो मस्तान रहे तो राहत अच्छे रखन में वे मन में आखिन में राहत अच्छे रखन में वे मन में आखिन में माता ओ अम्मा अखिरने में तोखे प्यारिया दर्शन करे दिल सारिया अखिरने कोमल अंदर कटे प्यारिया दर्शन करे दिल सारिया दुनिया जो प्यारे लाए तबे दुनिया दीवानो मुझे दुनिया जो प्यारे लाए पकड़ जी मुझे रहमत मेरा आए खबे जी मुझे रहमत मेराज आहे सहाई पोइ जो चिंता कयां अजाई तुंहिंजे आई सहाई पोइ जो चिंता कयां अजाई तिरंदा गुलशन में मन में आसिन में तिरंदा गुलशन में मन में आखिन में माता ओ अम्मा अखिरन में तोखे प्यारिया दर्शन करे दिल ठारिया में तोखे प्यारिया दर्शन करे दिल ठारिया वञण ॾियो न वञण त ॾियो हा उहो न भूमिदान कयो घर में माता कंदीअ पूरी पूरी दिल रोए जंहिं दुख में आए तोखे संपूरी दिल रोए जंहिं दुख में सासुद आहे तोखे समूरी ज़ालिम आहे ज़मानो मता हणे को मूंखे तानो अॼु जो ज़ालिम आहे ज़मानो मता हणे को मूंखे तानो अदब बन में वे मन में आसिन में उदासी भरियल बन में मन में आसिन में माता ओ अम्मा अखिरन तोखे प्यारिया दर्शन करे दिल ठारिया अखिरन में तोखे प्यारिया दर्शन